2 जुलाई 712 ईस्वीअ में अरब लश्कर हथां सिंधी फ़ौज जी शिकस्त जो ॾिहाड़ो। उहा शिकस्त ऐं फतह सिर्फ़ राजा ॾाहिर या मोहम्मद बिन कासिम ताईं महदूद न आहे। उनखे सम्झण लाइ असांखे हिकु ॿिए रुख़ सां सोचणो पवंदो। न्यू वर्ल्ड ऑर्डर या कंहिं क़ौम जे सुपर पावर हुअण वारो तसवुर को हाणोके दौर जो नाहे। क़दीम ज़माने में बि मुख़्तलिफ़ क़ौमूं जॾहिं ताक़त हासिल कंदियूं हुयूं त उहे ॿियनि क़ौमनि ऐं मुल्कनि मथां चढ़ायूं कंदियूं हुयूं। रूम, यूनान, फारस, अरब, मंगोल, अफ़गान, पोर्चुगीज़, इटली, फ्रांस, बरतानिया, रूस ऐं हाणे वरी अमेरिका वग़ैरह जॾहिं ताक़तवर बणिया त उहे बि पाण खां कमज़ोर मुल्कनि मथां कहर बणिजी कड़किया। ऐं हर भेरे हमिलो करण लाइ को न को कूड़ो सचो जवाज़ खड़ियो वियो। जीअं वेझे माज़ीअ में बरतानिया हिंदुस्तान खे सुधारण जो ठिको खणंदे हिंदुस्तान खे ग़ुलाम बणायो। जीअं अमेरिका वरी इराक़, अफ़गानिस्तान, लिबिया ते सिधी अणसिधी तरह हमिलो कयो ऐं दहशतगर्दीअ खे जवाज़ ॼाणायो। बिल्कुलु ईअं ई सिंध मथां बि कई हमला थिया, कॾहिं मज़हब जी आड़ वठी, कॾहिं सामुंडी धाड़ेलनि जे नाले ते त कॾहिं वरी ॾन जे नाले ते। हीअ वीडियो पूरी ॾिसण खां पहिरीं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि ऐं उन सां गॾु असांजी हौसला अफ़ज़ाई पिणु थींदी। किन हमलावरनि खे सिंध जे सरहदनि खां ॿाहिरि बुरी शिकस्त ॾेई मोटायो वियो। कॾहिं उहे हमलावर सिंधी समुंड जे किनारनि ताईं रसी विया ऐं सिंधी फ़ौज हथां मारिया विया। ऐं 712 वारे हमले वक़्तु अरबन हिकु जवाज़ घड़ियो त सिंध जे सामुंडी धाड़ेलनि हथां यरगमाल बणायल हिकु औरत हजाज बिन यूसुफ खे ख़त लिखी मदद घुरी हुई। पंहिंजे नबीअ जी औलाद खे रिण में उञो बुखियो रखे शहीद कंदड़, नबीअ जे न्याणनि खे ज़ंजीरनि में जकड़ींदड़, असहाब रसूल खे क़तल कंदड़, काबे खे बाहियूं ॾींदड़ ऐं पंहिंजे हरम में हज़ारे जिनसी ग़ुलाम बानियूं रखंदड़ अरबन तरफ़ां उहो दलील त हू हिकु औरत जी फ़रियाद ते वॾी फ़ौज काहे अची सिंध मथां कड़किया। संदन उहो दलील कंहिं बि सूरत में मञण जोॻो नाहे। ऐं 712 ईस्वीअ में सिंध मथां अरबन जे हमले जी कामयाबीअ जा सबब कुझु सिंध जा अंदरूनी इंतज़ामी ख़ल्फ़जार बि थी सघनि था, गदारनि जूं गदारियूं बि थी सघनि थियूं, पर सिंध जी उन शिकस्त जो असल कारण उहो आहे त अरबन जी उमवी सल्तनत उन दौर में हिकु आलमी साम्राज बणिजी उभरी हुई। सिंध खां अॻु हू ॿियनि आलमी ताक़तनि जहिड़ोकि ईरान, यूरोप में रूम, स्पेन वग़ैरह खे शिकस्त ॾेई मथनि क़ाबिज़ बणिजी चुका हुआ। सिंध जी भेट में उहे मुल्क त घणो वधीक ताक़तवर हुआ, पर पोइ बि उहे मुल्क घणे भाङे बिना वेढ़जे ई अरबन आॾो गोॾा खोड़े रहिया हुआ। जॾहिं त उन दौर जे आलमी साम्राज आॾो घटि ताक़त हुअण बावजूद बि सिंध उन सां मुक़ाबिलो करण जो फ़ैसिलो कयो ऐं सिंध वेढ़ कई। हीअ वेढ़ का मज़हबी जंग न हुई। उनखे मज़हबी रुख़ सां ॾिसण बजाए ज़मीनी हक़ीक़तूं आॾो रखियूं वञनि। शाहूकार मुल्क सिंध मथां रेगिस्तानी क़बीलाई अरबन जूं अखियूं केतिरे ई वक़्त खां खुतल हुयूं ऐं उन्हनि अखियुनि में सिंध मुल्क हमेशा हिकु मोतीअ वांगुरु चमकंदो हो। मगर सिंधनि हथां खाधल शिकस्तूं सदाईं संदन ज़ख़्मनि ते मिर्चूं भरींदियूं रहंदियूं हुयूं। उनखां अॻु केतिरा ई भेरा सिंधियुनि हथां अरबन खे शर्मनाक शिकस्तनि खे मुंहुं ॾियणो पियो हो, पर फ़र्क़ु उहो आहे त उन वक़्तु अरब अञा एतिरी ताक़त में न हुआ, या खणी ईअं चइजे त तॾहिं जा सिंधी हुकुमरान राजा ॾाहिर खां वधीक जंगी महारत रखंदड़ हुआ। अरब पूरी तरह सां सिंध खे बर्बाद करे चुका हुआ। सिंध जो अलाह ताला सभु कुझु लुटे विया। अगरि अरबन जी उहा जंग कंहिं औरत खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ हुई त इराक़ जी बाज़ारनि में हज़ारे सिंधियुनि न्याणियुनि खे छो नीलाम कयो वियो। सिंधियुनि उन ॾींहं ते अरबन हथां सामी जंग में शिकस्त ज़रूरु खाधी, पर राजा ॾाहिर जे पुट जैसीना बचियल फ़ौज खे गॾु करे अरबन ख़िलाफ़ गोरीला कारवायूं करे खेनि आराम सां वेही हुकूमत करणु कान ॾिनी। उनखां पोइ बि अरबन ख़िलाफ़ सिंध में छापामार कारवायूं थींदियूं रहियूं ऐं थोरे ई अरसे में अरबी गवर्नर बि बेज़ार थी सिंध मां निकिरी हलिया विया। उम्मीद आहे तव्हांखे हीअ मालूमाती वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक मालूमाती वीडियोज़ ॾिसण जे लाइ
असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि।